अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मैं गज़ाला अब्दू ऐं माहिया फरहा औरंगज़ेब। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। मुल्क जी मौजूदा मुआशी ऐं सियासी सूरतहाल ते वीचारियो वेंदो। काबीना ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾींदी। इस्लामाबाद धमाके जे जवाबदारनि ऐं सहूलतकारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वाक़े जी जांच दौरान टैक्सी ड्राइवर बेगुनाह निकितो। संदसि को बि क़सूर न हो। जवाबदार कुरम एजेंसी मां आया हुआ ऐं इस्लामाबाद में तरसियल हुआ। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो ट्वीट। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान ख़ान के ॿीहर पार्लियामेंट में अचण जी आख़िरी वार्निंग ॾेई छॾी। चयईं, रोडनि बदिरां पार्लियामेंट में अचो ऐं असां मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहियूं। असां नथा चाहियूं त इमरान ख़ान सां मुलाक़ात लाइ अॻूणी ख़ातून अव्वल खे जेल अचणो पए। क्रिकेटर खे कंहिं इजाज़त ॾिनी त हू दहशतगर्दनि अॻियां गोॾा खोड़े। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीद बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसीअ जे जलसे खे ख़िताब। चवे थो, परवेज़ मुशर्रफ वांगुरु सिलेक्टेड बि हाणे माज़ीअ जो हिस्सो बणिजी चुको आहे। हिकु सिलेक्टेड खे आइनी ऐं जमहूरी तरीक़े सां घर भेड़ो कयो, जेका आवाम जी फतह आहे। सिलेक्टेड खे आइनी तरीक़े सां कढण ई जमहूरी इंतकाम आहे। इमरान ख़ान खे अमरीका न पर PP जियालन कढियो, जंहिंजी हिकमत अमली व्हाइट हाउस न पर बिलावल हाउस में जोड़ी वई। शहीद बेनज़ीर जमहूरियत जे अलमबरदार ऐं ग़रीबनि जी लीडर हुई। हू सच जी सियासत में यकीन रखंदी हुई। असां कठपुतलियुनि जी ॾफेड़ ऐं कूड़ जी सियासत खे हमेशह लाइ दफ़न करे छॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी असांखे पार्लियामेंट में अचण जी दावत नथो ॾेई सघे। इहो वज़ीर आज़म जो इस्तेहक़ाक़ आहे। असां पार्लियामेंट में पंहिंजो किरदारु अदा करण लाइ तयारु आहियूं, पर हुकूमत संजीदा न आहे ऐं नई चूंडुनि जी तारीख़ ॾेई रही आहे। PTI जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जो बयानु। चवे थो, एस्टेब्लिशमेंट गैर सियासी आहे। असां कीअं राब्ता करे सघूं था। अमरीका में बर्फ़ानी तूफ़ान जूं तबाहकारियूं जारी। फ़ौतियुनि जो अंग 70 थी वियो। बर्फ़ानी तूफ़ान सबबि मुख़्तलिफ़ रियासतनि में ज़िंदगी मफ़लूज पणियल। केतिरनि ई रियासतनि में एमरजेंसी लागू। अमरीका जी मीडिया मूजिबि न्यूयॉर्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु वधीक 8 इंच बर्फ़ पवण जा इम्कान आहिनि। हैदराबाद में मज़दा जो मोटरसाइकिल खे टक्कर बॼणा फ़ौत हिकु ज़ख़्मी। फ़ौतियुनि जा मर ऐं ज़ख़्मी खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में थधि ऐं कोहीड़े जो राज बरक़रार। मौसमियात खाते पारां किला अब्दुल्ला, किला सैफुल्ला ऐं नसीराबाद में बरसात जी अॻकथी। लालू रांख ऐं वगड़ जे भरपासे वारनि इलाइक़नि में हल्की बरसात। थधि में वाध। पंजाब, सिंध ऐं बलूचिस्तान जे अक्सर इलाइक़नि में मौसम सर्द ऐं ख़ुश्क रहंदी। हैदराबाद, नौशेरो फिरोज़, लाड़काणो, खैरपुर, सखर, घोटकी, नवाबशाह, मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में कोहीड़ो। ऐं सिंध जे महान शाइर शेख अयाज़ जी अॼु 5वीं वरसी मल्हाई पियो वञे। भट शामी शेख अयाज़ यादगार कमेटी ऐं सकाफ़त खाते पारां करार कप ते तक़रीब मुनक़िद कई वई। शेख अयाज़ यादगार कमेटी सकाफ़त खाते सिंध अदबी संगत समेत सियासी समाजी क़ौम परस्त अॻवाननि सिंध जे मुख़्तलिफ़ अदीबनि, लेखकनि, दानिशवरनि ऐं शाइरनि पारां शेख अयाज़ जी आख़िरी आरामगाह ते चादर चाढ़े खेसि भेटा पेश कई वेंदी।